नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जहांगीरा में ख़बर ॾींदा हलूं त जहांगीरा जे ज़ालिम बा असर साबिक़ा यूसी चेयरमैन हुसैन शाह तरफ़ां बिल्डोज़र जूं बैटरियूं चोरी करण जो इल्ज़ाम कूड़ो हणी हिकु पोरियत मासूम ते तशद्दुद करे संदसि ॿांह भञी छॾी है। मुराद अली शाह के अपील है, असांजी इमरान के अपील है, असांजी वज़ीर आला के अपील है, मेहरबानी कयो त असां सां ज़ुल्म आहे, असां सां नाहक आहे, असांजा बेगुनाह बचा अॼु चौथों पंजो ॾींहुं आहे, असांजा थाणे ते बंदि कयो, असांजो वेठो आहे गुलाम हुसैन शाह बेगुनाह। चए थो त बैटरियूं मुंहिंजी शोलरनि जूं कढी अथव, का बैटरी कान्हे, हिते बिल्डोज़र कराए आयो आहे, अचे असांजा घर पियो डराए, उनजे लाइ असां रड़ियूं कयूं आहिनि, उहो गाॾी वापसि करे वञी एफ.आर. कराए, असांजा बेगुनाह लिकाए, असांजा माराए। अलाह जे नाले असांजी मदद कयो, असांजी अपील अथव, हे बेगुनाह मुंहिंजो मासूमड़ो जो पाणी भरण वियो आहे, उनखे शाह गुड्डू शाह गुलाम हुसैन शाह कमदार जेको आहे ब्रह्माणी हिनजो, उन मुंहिंजी ॿांह भञी असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे, मुंहिंजा मुड़ुस खे सज़ा ॾियाराए छॾियाऊं आहे, उहो इस्पताल में पियो। अलाह जे नाले असांजी मदद कयो, असां लाइ गुलाम हुसैन शाह ज़ुल्म करे छॾियो आहे, बेगुनाह असांजा बच्चा, मुंहिंजा पुट मथियो वेठो आहे। मां पानी भरण वियुसि पे त हुते गुड्डू शाह आयो, उनखां गॾु गुलाम हुसैन शाह वेठो पाण, मूंखे अचे खयूं चूं वे गाॾीअ में मूंखे खणी उतां करे विया, उते विया, मूंखे उते उनखे चंबा वंबा आयूं, धक बक आयूं, मूंखे चयूं तव्हां मञो त भेंटरियूं तव्हां वटि आहिनि, तव्हां असां घर ॿार जेके आहिनि सो ड्रारा ख़तमु था कयूं। मूं चयो असां वटि साईं भेंटरियूं आहिनि ई कोन। उन मां पोइ मूंखे उन अली अकबर झलियो, जेको उनजो कमदार आहे, उन मूंखे झलियो ऐं उन मूंखे ठोंशा शाह आया बूथ में धक हलाए हिते लॻल आहे, ऐं जेको आहे त पोइ हुन गुड्डू शाह खे उन कढी ॾिनो सरियो त हे हणी त टंगू बंगू भञीसि त ख़बर पएसि भले, त पोइ हुन मूंखे झलियो त मूं ॿांह आॾो ॾिनी, ॿांह खे मूंखे सरियो लॻो, मुंहिंजी ॿांह भॼी पई, पोइ मां बेहोश थी सलियो, पोइ मूंखे छॾे आया हिते घर ते वटि, दर ते उछले हलिया विया। असांजी अपील आहे वस वारनि खे, महिरबानी करे असांजी जेको आहे मदद कई वञे। असां सां बेगुनाह गुलाम हुसैन शाह बेवाजबी कई आहे, मुंहिंजे भाउ सां हालत कयूं आहिनि, हिकिड़ो भाउ मुंहिंजो खणी गुम करे छॾियो, मुंहिंजे पोयां पुलिस लॻी वते, एस.एच.ओ. ख़ासि हिन जो शाह मोहम्मद लिगारी जेको आहे सो कमदारी तो गुलाम हुसैन शाह जी करे, उहो चवे थो त तोखे मां एफ.आर. कंदुसि, मुंहिंजो पीउ ॿधो पियो आहे, उनजो हुते इलाज पियो हले लम्स में, असां सां ज़ुल्म आहे, नाहक आहे, असांखे चए थो तव्हांजा घर टराईंदासीं, तव्हां भेंटरियूं कयूं आहिनि, तव्हां चोर हो, तव्हां ॾोही हो, असां केॾांहुं वञूं, कंहिंखे चऊं। असांजी अपील आहे इमरान ख़ान खे, मुराद अली शाह खे ऐं आर्मी चीफ खे असांजी मदद कई वञे। असां कहिड़ो ॾोह कयो आहे, असां इंसान आहियूं, असां सां ज़ुल्म छो थो कयो वञे, एतिरियूं बेवाजिबियूं असां सां छो थियूं कयूं वञनि। महिरबानी करे असांजी वस वारनि खे अपील आहे, असांजी मदद कयो। साफ़ करे इमरान खान के अपील है, वज़ीर आला के अपील है, सभिनि खे असांजी अपील है, ज़ुल्म असांजो 5 ॾींहंनि खां वठी ॿांह बंदि करे छॾियो, असांजा ॿाहिरि लाइ केॾे खणी विया उहे ज़ाहिर कनि। अल्लाह जे वास्ते मुंहिंजो बेदर्दीअ सां नंढड़ो भाउ मारिया मां, असांजा इंसाफ़ चए, असांजो पीउ कैद ब्लड कैंसर जो मरीज़ आहे, जेको लंग्स में पियो आहे, असांजो इंसाफ़ करे, असांजो केरु न आहे, अल्लाह जे सवा असांजो इंसाफ़ करे। असांजी अपील है, असांजी महिरबानी करे अपील है, असांजो इंसाफ़ कयो, असांजो फौज खे सभिनी खे असांजी अपील है, जेका बि आहिनि उन्हनि खे अपील है, ख़ुदा असांजी मदद कयो, अल्लाह जे वास्ते असांजी मदद कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।